बुल्ली शाह करीम भरसा दे पखाड़ कीजे गोठ मोहम्मद खान लाशारी में स्कूल जी ज़बून हाली। स्कूल जी इमारत न हुअण सबब 300 खां वधीक मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻियल। ॻोठाणनि पारां स्कूल जी इमारत पंहिंजी ज़ाती ओताक जे अंदरि ठाराए ॾियण जे बावजूद सरकार जे तरफ़ां मंज़ूर कयल 1983 वारो स्कूल अॼु ॾींहुं ताईं बंदि। सवे मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं तबाह थियण लॻियूं। हू माल चारण ऐं ॿियनि कमनि में मसरूफ़ थी विया। जॾहिं इन ॻोठ जो दौरो कयो वियो त मालूम थियो त स्कूल जे रिकॉर्ड जे अंदरि हर हिकु शइ मौजूदु आहे, जंहिंमें सेमिस कोड ऐं 2018 जे अंदरि बि हिते उस्ताद जूं मुक़ररियूं थियूं, पर उन जे बावजूद हिन स्कूल में उनखां पोइ को बि उस्ताद न आयो। स्कूल असांखे मंज़ूर आहे, मस्जिद स्कूल जे नाले सां। पोइ उस्ताद ईंदा हुआ, पढ़ाईंदा हुआ, हलियो पिए सिस्टम जेको जीअं हो तीअं हलियो पिए। उन खां पोइ वरी स्कूल बंदि करे छॾियो, छो बिल्डिंग कोन्हे। उन खां पोइ वरी असां वटि उस्ताद आया, जीअं हींअर भर्तियूं थियूं जेके स्कूल मास्टर जूं, उन में असां वटि आया उस्ताद। हिकिड़ो नूनारी हो, उहो बि आयो 15-20 ॾींहं हिते असां वटि पढ़ाई पिए ॿारनि खे। ॿार असां पंहिंजी उताक ॾिनी, उन में ॿारनि खे पढ़ाई वेठे। वरी उन चयो त मां आउं परे जो आहियां, ऐं बदिली कराए वञे। उन खां पोइ हिकिड़ो शाहकरी में रिंद आयो, उनखे बि असां ॿार उन वटि बि हूंदा हुआ, पढ़ाईंदो हो। ऐं उन बि चयो कि हिते बिल्डिंग आहे कोन, आउं बदिली कराए वञां। उन खां पोइ स्कूल जेको बंदि आहे। तव्हांजी महिरबानी जो तव्हां असां वटि आया। असांजा मसइला जेके आहिनि स्कूल जो आहे, पहिरीं तइलीम जो, उन में स्कूल हलियो पिए। इहो जेको सरकारी स्कूल जेको असांजो सो न बिल्डिंग आहे, उन में तक़रीबन 83 खां इहो स्कूल हलंदल आहे। उन खां पोइ साईं आख़िर में साईं नूनारी जो नालो नज़र मोहम्मद नूनारी आयो। उहो 15 ॾींहं खनि हिते हुयो, ॿार पढ़ाई। उन खां पोइ वरी बदिली कराए वियो हलियो, परे जो इहो कोन ते पइजी सघियो। उन खां पोइ हिकिड़ो शाह करीम जो छोकिरो आयो रिंद, उन जॉइनिंग करे वापसि उहो वियो हलियो। उन खां पोइ असांजो स्कूल जेको बंदि थी वियो। रिकॉर्ड में खणी वियो? जी हा, उहो रिकॉर्ड बुक असांजो खणी वियो। ऐं स्कूल पढ़ाई बि कोन थी, बिल्डिंग कोन्हे असांखे। बिल्डिंग लाइ इलाही चकर असां अप्लाई कयो बि आहे। ऐं बाक़ी उस्ताद लाइ बि असां चयो आहे, ॻाल्हि ॿुधी अण ॿुधी करे छॾंदा आहिनि, इन लाइ करे इहो ॿार असांजा MP साहब या DC साहब सां MP साहब सां असांजी मुलाक़ात इन हवाले सां कोन थियल आहे। बाक़ी चयो आहे एप्लीकेशन असां ॾिनियूं आहिनि त उहा असांखे उस्ताद ॾियो, त उहो अण ॿुधी करे छॾींदा आहिनि। रोड जे हिसाब सां बि असांजो रोड बरसाति में जेके कम आहिनि असांजा कुझु रहियल आहिनि, उहे बि नथा थियनि। बहरहाल वोटनि जे टाइम में असां वटि अचनि था। बाक़ी ॾिसम लायूं, हथ न लायूं, परे खां मल्हायूं, बसि इहो मसइलो आहे। तव्हां मतिलबु त गवर्नमेंट खां या के ॿिए आला ऑफिसरनि खां को मुतालबो कंदा? जी हा साईं, बिल्कुलु मुतालबो आहे, असांजो हक़ आहे। असांखे तइलीम जो जेको आहे उहो बि ॾिनो वञे, रोड रस्ता उहे बि असांखे ॾिना वञनि। सरकारी तरह असांखे का बि अहिड़ी सहूलियत का बि कोन्हे आई। साईं असां जियो खे बि दरख़्वास्त ॾिनियूंसीं। असांखे इहो चऊं त तव्हांजो स्कूल डिएक्टिव थी वियो आहे। एक्टिव असीं दरख़्वास्त ॾियूं पिया, क्योंकि जॾहिं थींदो तॾहिं असां मास्टर ॾींदासीं। इहे ॻाल्हियूं कनि था। हिनखे साल ॾेढ थी वियो जेकी दरख़्वास्त ॾींदासीं। हींअर वापसि जॾहिं DC वटि वियासीं, DC चवां विज़िट कंदे, DC विज़िट ते बि असां वटि कोन आयो। न पर हीअं नलो ॿुधाइबो त हीअं जेको ताज़ी भर्ती थी वेंदी आहे, हिन आयो आहे उस्ताद। हिन में 2 उस्ताद ॾिना हिन में हिकिड़ो उस्ताद ॾिनो रिंद हो शाहकरी में। हा, तव्हांखे ॿुधायो हुन टाइम ते उहो स्कूल आयो, उहो अके ॾींहुं आयो। ॿिए ॾींहुं वरी हुन चयो मां मुंहिंजी बदिली थी, हुन स्कूल ते थो वञा, मुंहिंजे स्कूल ते।